दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल ड्रामो पापनगर में रावेल जेको रावल आहे उहो हाणे बलाज खान खे पूरो करे छॾींदो ऐं जेको रावेल आहे उन जी जान छुटी वेंदी, उहा मल्हार सां वञी शादी कंदी। छा इन ॻाल्हि में सचाई आहे? इन में केतिरी सचाई आहे? छा वाक़ई रावल सिकंदर खान जो बदिलो वठण में कामयाबु थी वेंदो या न? सॼी अपडेट्स तव्हांखे ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। इनके आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अवांजो चैनल आहे, इनके पंहिंजो चैनल सम्झी महिरबानी करे सब्सक्राइब करे बेल आइकन के यानी घंटी के आल ते करे छॾींदा। वॾियूं महिरबानियूं लख करोड़ मौला तव्हांखे ख़ुशि रखे। हलूं था पंहिंजी अॼु अपडेट जी तरफ़। दोस्तों जेको रावल आहे इहो बि रुॻो हवाल कटे थो, जीअं शेरदिल आहे खाली हवाल खाली डायलॉग्स। रावल जा भी डायलॉग ये हलदा रहंदा आख़िरी किस्तनि ताईं। शेरदिल जे वांगुरु शेरदिल जा डायलॉग भी हलदा रहंदा ऐं इते कामयाबु थी सिर्फ़ु रावेल कामयाबु थींदी, जेका उन भी खाली डायलॉग घणा आया आहिनि। हाणे इन जो एक्शन जो मतिलबु कुझु करे ॾेखारण जो वारो अचण वारो आहे ऐं मल्हार जो वारो भी ईंदो, कुझु न कुझु हू भी करे ॾेखारींदो त असल में करिणो छा आहे। बाक़ी डायलॉग हिननि घणा हया आहिनि। सभ खां वधीक अगरि कंहिं कमु पटियो आहे त उहो मनठार कंहिं न कंहिं खे ड्रायूं वेठो आहे, कंहिं न कंहिं खे पादरायूं वेठो आहे। इहा हक़ीक़त आहे दोस्तों। अॼु जी अपडेट पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा चैनल खे, सुठा कॉमेंट ऐं लाइक करे छॾींदा वीडियो खे।